एसएसपी शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो पारां शहीद बेनज़ीराबाद ज़िले के मंशात खां पाक करण वारो अमल शुरू कयल ऑपरेशन जे सिलसिले में मुख़्तलिफ़ थाणनि जे SHO छापा हणी 6 जवाबदारनि खे मंशात समेत गिरफ़्तार करे मथनि मंशात एक्ट तहत केस दाख़िल में करे छॾिया आहिनि। कामयाब कार्रवाई में पहिरीं कार्रवाई SHO सखरन असगर अली अहवान कई, जंहिंमें अलॻि अलॻि कार्रवाइयूं करे हिकु जवाबदार इमाम बख्श जवानी खे कार्ड समेत गिरफ़्तार कयो, जेका मंशात सां भरियल हुई। ॿी कार्रवाई में रजब अली फाना खे चर्स ऐं गुटके समेत गिरफ़्तार कयो। SHO 60 मेल छापो हणी जिन जवाबदारनि खे मंशात समेत गिरफ़्तार करे वरितो, जिनमें महवाल सेठार जावेद खास के लिए ऐं वसीम रिंद शामिल आहिनि। ॿिए पासे SHO ए सेक्शन थाणो कार्रवाई करे साजन अली सुरहियो खे गिरफ़्तार करे वटांस मंशात हथ कई आहे। मथियनि कामयाब कार्रवाइनि ते SHO बी सेक्शन बेनज़ीराबाद ऐं तनवीर हुसैन तुनियो कामयाब कार्रवाइयूं कंदड़ पुलिस ऑफिसरनि समेत संदन टीम खे शाबाश ॾींदे खेनि मंझता सर्टिफिकेट ॾियण जो ऐलान कंदे कार्रवाइयूं वधीक तेज़ करण जूं पिणु हिदायतूं जारी कयूं।